नज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊँ यहाँ बिशारा सुन लो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरों ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 3 ॾींहनि जे दौरे ते अॼु सऊदी अरब रवानो थींदो। सऊदी वली अहद मोहम्मद सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जी दावत ते वज़ीर आज़म सऊदी अरब दौरे ते रवानो थींदो। दौरे दौरान वज़ीर आज़म सऊदी क़यादत सां मुलाक़ात करे इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापनि ते ॻाल्हियूं कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो उहिदो संभालण खां पोइ हीउ पहिरियों दौरो आहे। पंजाब असेंबली जो इजलास स्पीकर चौधरी परवेज़ इलाही जी सदारत हेठि अॼु थींदो। इजलास में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मदारी ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश कई वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले में मारिजी वियल ड्राइवर जे घर आमद। संदसि पोयारनि सां ज़ुरख़ाई राणा सनाउल्लाह वज़ीर आज़म पारां मरहूम जे ख़ानदान खे 1 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान कयो। वॾे वज़ीर बि सिंध हुकूमत तरफ़ां 1 करोड़ रुपया ॾियण जो वाइदो कयो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मरहूम जे ॿारनि जी तइलीम जो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी ऐं मरहूम जी पघार खे मुस्तक़िल कयो वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जी कराची आमद। राणा सनाउल्लाह जी चीन जे कौंसल जनरल सां मुलाक़ात। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले में मारिजी वियल चीनी शहरियुनि जे मारिजण ते ॾुख जो इज़हार। घर वज़ीर राणा सनाउल्लाह चीनी कौंसल जनरल खे वज़ीर आज़म जो ख़ासि ताज़ियती पैगाम बि पहुचायो। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी आहे। वज़ीर आज़म कराची वाक़े जी पाण मॉनिटरिंग करे रहियो आहे। घर वज़ारत सिक्योरिटी एजेंसियूं ऐं सिंध हुकूमत गॾिजी वाक़े जी जांच करे रहियूं आहिनि। हक़नि जी जिदोजहद कंदड़ शहरी दहशतगर्दन आहिनि। कराची धमाके जे जवाबदारनि खे तमामु जल्द अंजाम ते पहुचाईंदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जी कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त चीनी इख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। चीनी इख़्तियारी वाक़े खां पोइ हुकूमत जे खयल क़दमनि मां मुतमइन आहिनि। चीनी शहरियुनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वेंदी। असांखे दहशतगर्दनि ख़िलाफ़ इंतिज़ामी क़दम खणणा पवंदा। वज़ीर आज़म चइनि सूबनि सां राब्ते में आहियूं। नेक्टा जे गॾिजाणी में समूरा स्टेक होल्डर्स मौजूदु रहंदा। अमन अमान जी सूरतहाल यकीनी बणाइण लाइ सिंध हुकूमत सां हर क़िस्म जो सहकार कयो वेंदो। कराची खे पुरअमन शहर बणाईंदासीं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। ISPR मूजिबि LOC पहुचण ते कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल सारा शमशाद मिर्ज़ा आर्मी चीफ जी आजा कई। आर्मी चीफ खे LOC जी सूरतहाल ऐं फॉर्मेशन जी ऑपरेशनल तयारियुनि ते बि ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ चकोटी सेक्टर में LOC ते मुक़ररु फ़ौजियुनि सां ॻाल्हियूं कयूं। दौलतपुर सफ़न वेझो ॻोठु मिठा ख़ान राऊ मां नौजवान जो फाहो खाधल लाश हथ। नौजवान सिकंदर अली उर्फ़ सिकी राऊ जो फाहो खाधल लाश ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतलाह कयो। पुलिस पहुची लाश खण अस्पताल मुंतक़िल कयो। पटीदन वेझो ॻोठु मीरानपुर वासी पुरियत ट्रैक्टर जो मथे में धकु लॻण सबबि फ़ौत। पुरियत अयाज़ मथे में धकु लॻण करे दम ॾेई छॾियो। सिंधड़ी वेझो अंगोरदो में 6वीं क्लास जे शागिर्द सां बदफ़ैली जो जवाबदार मथां केस दाख़िल। नींगर जे पीउ पहलवान मेंगवाड़ जी फ़रियाद ते जवाबदार गुल शरख ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। लाड़काणा वेझो ॻोठु वरियाम ओढो में प्लाट जी मालिकी तां ओढा बिरादरी में छेड़ो। 12 ॼणा ज़ख़्मी। जहिड़े दौरान कुआड़ियूं स्रोटा लॻण करे 3 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थिया। घोटकी वेझो ॻोठु मतू सुमरो में घर जी भिति किरण तां सुमरा बिरादरी में झेड़ो 1 ॼणो क़तल।
जहिड़े दौरान कुआड़ियूं लॻण करे नौजवान दिलबर मारिजी वियो। 6 ॼणा ज़ख़्मी में गुलाम मुर्तज़ा, गुलाम अब्बास, हाजी मोर, औरत तस्लीम हनीफ़ा ऐं औरत फरीदा शामिल। खानपुर मार में ॻोठ मिठड़ी वासी नौजवान रियाज़ सियाल की गिरफ़्तारी बाद गुम करण खिलाफ़ वारसन जो धरणो ॻोठाणनि ने काज़ी वाह वटि धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो करे उब ॾियारींदड़ नारेबाज़ी कई।